नायल जे करे सॼो किचिरो लॻो पियो आहे जेको 2 महीननि खां सफ़ाई वारा को बि न अची सघियो। ॾिसो हितां आम माण्हुनि जो गुज़र सफ़र कीअं पियो थिए, हेॾो नाग लॻो पिया, कपिड़ा ख़राब थियो था वञनि, ग़रीब मिसकीन माण्हू अचनि था हिते बीमार, को तदारक करण वारो न आहे, हिते केरु ॻाल्हाइण वारो कोन्हे। टियों चोथों महीनो आहे, बारिशुनि खे ख़तमु थिए, उन खां पोइ बि माना हीउ पाणी नथो निकाल कयो। ज़िले हेडक्वार्टर वारो शहर नौशहरो फिरोज़ म्यूनसिपल ज़िले काउंसिल पब्लिक हेल्थ ऐं ज़िले इंतज़ामिया जी लापरवाही सबबि गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। शहर जे सिविल अस्पताल, पीरपाड़े, गर्ल्स हाई स्कूल, पुलिस थाणे, मिठाणी रोड, पटीदन रोड समेत शहर मां गुज़रंदड़ क़ौमी शाहराह ते गंदो पाणी गुज़िरियल 3 महीननि खां तलावनि जी सूरत में बीठल आहे, जंहिं सबबि रहवासी अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। गंदो पाणी रोडनि रस्तनि ते बीठल हुजण सबबि हिकु तरफ़ त कारोबार ठप थी वियो आहे त ॿिए तरफ़ वरी रोड रस्ता पिणु तबाह थी विया आहिनि। नौशहरो फिरोज़ शहर जे चइनी तरफ़नि जे रोडनि ते गंदो पाणी महीननि खां बीठल हुजण सबबि बीमारियुनि पिणु मुंहुं कढियो आहे ऐं माण्हू वबाई बीमारियुनि में वठिजी विया आहिनि, पर इंतिज़ामिया ख़ामोश तमाशे ई बनियल आहे। नौशहरो फिरोज़ शहर में गंदो पाणी लॻातार बीठल हुजण सबबि रहवासियुनि जूं करोड़ो रुपयनि जूं इमारतूं पिणु तबाह थी रहियूं आहिनि। रहवासी चवनि था त 3 महीना थिया आहिनि, पाणीअ खे नंढा ॿार बि था अचनि, असांजा घर किरी पिया आहिनि, असांजा नंढा ॿार पाणीअ में किरी पिया आहिनि। इंतज़ामिया जी नाली ॾिसो, हिन पाणीअ खे 3 महीना थिया आहिनि मुसलसिल, पर को दां कूक ॿुधण लाइ तयारु कोन्हे। दाऊं एप्लीकेशनूं टाउन में दाऊं करे थकी पिया आहियूं। स्वीपर त तव्हांखे सॼे शहर में नज़र न ईंदा। अलाह वारे चौंक ते वेंदो तॾहिं बि एतिरो ई पाणी आहे। राबिया सेंटर आहे, अॻियां ATC कोर्ट आहे, हिते बि 3 महीननि खां इहो ई पाणी आहे। को स्वीपर मुक़ररु न आहे जेको सफ़ाई करे। इंतिज़ामिया तवजो ॾियण लाइ तयारु न आहे। DC साहब ॾे वञी थकिजी पिया आहियूं, पर अञा मिलण लाइ तयारु न आहे। असां आला इख़्तियार खां अपील था कयूं त महिरबानी करे खुदारा नौशहर जो ड्रेनेज सिस्टम सही कराए ॾिनो वञे। हिते बरसातुनि जे दौरान ई बरसाति खां पोइ केॾी गंदगी आहे। हिते 4 मेडिकल सेंटर आहिनि, परियां साम्हूं सिविल अस्पताल आहे। असां दाऊं करे थकिजी पिया आहियूं, पर इंतिज़ाम जे जेको आहे सो कन ते जूं ई कोन थी चढ़े। अचनि था, ॾिसियो हलिया था वञनि, करप्शन एॾी आहे जंहिंजी का हद न आहे। अचनि था घड़ी सां, हाणे ही गटर लाइन खोले विया आहिनि हलिया। हाणे इन में कल्ह मोटरसाइकिलूं 3-4 गिड़ियूं आहिनि, पर हिननि खे को अहसासु कोन्हे, को इंसाफ़ु कोन्हे। को ATC जे जज साहब सां मिलियासीं, उन बि उन्हनि खे दॿड़ाहट कढियो, पर थियो कुझु कोन्हे को हिन महिल ताईं। असांजी इंतिज़ाम खे अपील आहे त महिरबानी करे, हिते ग़रीब मरीज़ अचनि था, लुड़ंदा था अचनि पिया, उन्हनि जो इलाजु थो थिए। अॻे ई बीमार आहिनि, उहो उन्हनि खे किथे खणी छा ते खणी जेको आहे अॻिते टपाइजे। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, शहर जो मुख्य रोड आहे, हेॾां ATC कोर्ट आहे, अचणु वञणु हॉस्पिटल जो रोड आहे। केॾी गंदगी आहे हिन शहर जी, को वाली वारिस न आहे। टाउन इंतिज़ामिया सुती पई आहे, कंहिंखे बि तदारक नथो थिए। मरीज़ आहिनि, डॉक्टरनि जी क्लिनिकूं आहिनि, ही सेंटर आहिनि, ही गप किचिरो गंदगी बीमारियूं बड़ियूं, मलेरिया जी सीज़न। माना असां दाऊं करे थकिजी पिया आहियूं त हिन शहर जो छा थींदो। हिन जो को वाली वारिस कोन्हे को, ही अॼु खां न आहे, हिनखे 3 महीना थिया जीअं मींहुं हलियो वियो आहे। इहो पाणी हिते बीठो आहे, इहे गटर हिते भरिया पिया आहिनि, केर बि हिते वाली वारिस कोन्हे। शहर जा मोज़िज़ीन माना बुख हड़तालूं, रैलियूं सभु कढी चुका आहिनि, त माना हुन जे हवाले सां का बि गवर्नमेंट जे हवाले सां तदारक नथो थिए। करंट पोज़ीशन हिते ॾिसी सघो था त ही नौशहर फिरोज़ जो मेन चौक आहे, जेको हॉस्पिटल खां माना पटीदन रोड सां गुज़रे थो, ऐं प्रेस क्लब बि साम्हूं आहे। ॿारनि खे स्कूल वञण में, पेशेंट्स खे अचण वञण में, ट्रांसपोर्ट जी तमामु तकलीफ़ लॻी पई आहे। सफ़ाई जो को बि निज़ाम न आहे। मूंखे सम्झ में नथी अचे त जेकॾहिं ज़िले हेडक्वार्टर जी हिते जेको आहे सो सिवरेज जी अहिड़ी पोज़ीशन लॻी पई आहे, त पोइ जेको आहे सो बाक़ी जेके यूसीस आहिनि उन्हनि में छा हालत हूंदी। नौशहर फिरोज़ में 2 महीननि खां बरसाति दौरान किन किचिरो लॻो पियो आहे। हे टाउन इंतिज़ामिया नायल जे करे सॼो किचिरो लॻो पियो आहे जेको 2 महीननि खां सफ़ाई वारा को बि न अची सघियो आहे। हालत ॾिसो हितां आम माण्हुनि जो गुज़र सफ़र कीअं पियो थिए, हेॾो नाग लॻो पिया, कपिड़ा ख़राब थियो था वञनि, ग़रीब मिसकीन माण्हू अचनि था हिते बीमार, को तदारक करण वारो न आहे, हिते केरु ॻाल्हाइण वारो कोन्हे। टियों चोथों महीनो आहे, बारिशुनि खे ख़तमु थिए, उन खां पोइ बि माना हीउ पाणी नथो निकाल कयो वञे। ग़रीबनि जे घरनि में पाणी बीठो आहे, गटरनि जो पाणी। ऐं तक़रीबन हिनखे 3-4 महीनो आहे पाणीअ खे हिते पाणी बीठो आहे। हितां जे स्कूल जो गुज़र आहे, हितां साम्हूं नेशनल बैंक आहे, ऐं हेॾां मदरसो आहे। तक़रीबन मां सम्झां थो त
घटि में नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार हिते मदरसे में पढ़नि था पिया, पर हिनखे 3 महीनो मुसलसिल आहे। हितां पूरी सरकारी अमलो गुज़रे थो, जज वकील सभु हितां गुज़रनि था, कंहिंजे मथे में जूं नथी चुरे, छो जो हिननि खे सिर्फ़ु वोट ई खपंदा, वोट वठी निकिता हलिया वेंदा, वरी हिननि खे आवाम जे लाइ कुझु बि कोन्हे को। 17 में 16 में हाणे 3300 रुपए में टायर थो मिले, 15 ॾींहं बि टायर कोन थो हले। ग़रीब माण्हू सवारियूं बेहतरियूं कोन्हनि, महांग थी वियो आहे, पाणीअ मुंहं सां जंहिंजो छुटे ई कान थी। असां 6 महीननि खां बारिशूं त माना हाणे 2 महीना थिया आहिनि, 2 महीना बारिशूं, 2 महीना ही 2 महीना पहिरें हितां त माना ही तव्हां पाण ॾिसो था हालतूं छा आहिनि, छा थो थिए। मेन सिविल हॉस्पिटल गेट लॻो पिया, परियां गर्ल्स स्कूल आहे, अॻियां मस्जिद आहे, तक़रीबन 6 महीना थी विया आहिनि। हिते उहो ई साॻो पाणी बीठो आहे, तव्हां हिते छॾियो पर जंहिं बि गली में वेंदो उते पाणी बीठो आहे, को बि असांजो करण वारो कोन्हे। जज साहिबु अचे थो, सभु जेके बि ऑफिसर अचनि था हितां ई गुज़रनि था। असांजो कुझु तव्हां जेको तदारुक कयो, मींहं खे टाइम थी वियो आहे, मींहं खां पोइ बि गटर जो पाणी हिते साॻो बीठो आहे। एॾी रश थी वई आहे हाणे पाणीअ जे करे, माण्हू ॾिसो परेशान लॻा पिया आहिनि, अच वञु सफ़ा सॼो मुश्किलात जो ई थी वियो आहे। को बि टाउन इंतिज़ामिया माना हिनखे को एक्शन नथी खणे। असांजो मुतालबो आहे DC साहिब खे त जल्द सां जल्द हितां जो पाणी वग़ैरह निकार। सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, 3 महीनो आहे त को कारोबार कोन्हे, का ॻाल्हि कान्हे का, दुकाननि जा रेंट वग़ैरह अॻिते पोइते हर शइ ॾिसो था तव्हांजे साम्हूं आहे। हींअर मां साम्हूं दुकानु आहे बादशाह डेकोरेशन, तव्हांजे साम्हूं बैग ते चढ़े हिन पासे आयो आहियां। बसि हाणे छा चऊं, को लफ़्ज़ न आहिनि असां वटि। ऐं उन जे बावजूदि तव्हां सूरत हाल कम से कम DC कमिश्नर हेॾियूं बजटूं, हेॾिया मसइला मसाइल हलनि पिया था, का ॻाल्हि कान्हे का। मरीज़ माण्हू तव्हां ॾिसो था त कीअं हालत लॻी पई आहे। असां दुकानदार हिक ॿिए जे साम्हूं शाम जो हाल वठी बसि घर वञूं था। शहर जो हर रस्ते ते तव्हां ईंदो त हुनखे तव्हांखे गंदो पाणीअ जो सलामी कंदो। शहरी ॿाहिरियों माण्हू अचे थो त ॾिसी ऐं उहो शर्मिंदो आहे। असां त वीचारा ॾाढा अहसास महरूमे जो शिकार थी आहियूं ऐं सोचूं पिया त हिन गवर्नर्स में, हिन बेड गवर्नर्स में असां कीअं पिया गुज़ारियूं। डिप्टी कमिश्नर खां हीउ रस्तो जेको आहे, डिस्ट्रिक्ट सेशन जज खां हीउ रस्तो जेको आहे सो पाण ॾिसे पियो थो, पाण मुसीबत में आहिनि, हीउ रस्ता ॾिसनि पिया था। टाउन ऑफिसर कोन्हे को, चवनि था 2 महीननि खां कोन्हे को टाउन ऑफिसर नथो हुजे को बि हिते, इन करे हिते कमाई कान्हे का, हिननि जी का बजट कान्हे का, हिन पघारनि में ख़र्चा पूरा थी था वञनि। नौशहरो फिरोज समेत पूरे ज़िले जे शहरनि जो ड्रेनेज निज़ाम ख़राबु हुजण तोड़े गंदो पाणी नेकाल न थियण बाबति डिप्टी कमिश्नर ताशफिन आलम चवे थो त पहले अगर रीजंस पे आए तो ड्रेनेज सिस्टम हमारा बहुत पुराना है और पॉपुलेशन भी अब बहुत ज़्यादा बढ़ गई है, जो कि अभी हमारा ड्रेनेज सिस्टम जो है वो कम्प्लीटली इसके लिए मतलब केटर फॉर नहीं कर सकता। इसके लिए 2 हमने स्टेप्स लिए हैं। एक तो इमीडिएट है जिस पे हमने एक रेंच मशीन मंगवाई हुई है, कुछ सफाई की टीमें हैं उनको मंगवाया है कि इमीडिएटली ये जो हमारा पानी का इशू है वो ख़त्म हो जाए, क्योंकि बारिशों में हमारी जो सीवरेज लाइंस थी उसमें काफ़ी ज़्यादा ये प्लास्टिक बैग्स और इस तरह की चीज़ें भी गई जिन्होंने ब्लॉकेज किया है। और उसके अलावा अभी 1-2 जगह में शहर में हम नई पाइपलाइन भी डलवा रहे हैं, उस पर भी हमारा काम शुरू है। लेकिन ये है कि एक कॉम्प्रिहेंसिव इशू को रिजॉल्व करने के लिए एक प्रॉपर ड्रेनेज सिस्टम चाहिए, जिसके लिए अभी हमने PC1 वगैरह तैयार कर लिया और इंशाल्लाह जैसे नेक्स्ट बजट आता है तो पूरा हमारा प्लान ये है कि इसको हम ड्रेनेज लाइंस को नया करेंगे। इसके एक चीज़ और मैं ऐड करता रहूं कि हमने अभी हमारे ज़िला हेडक्वार्टर के जो सफाई का टाउन कमेटी है उसको म्यूनसिपल का भी दर्जा मिल गया है, लेकिन ये है कि फिर मीनवाइल बारिशें शुरू हो गई, वो इलेक्शंस भी कंप्लीट नहीं हुए तो हल्फ भी नहीं हो सका, तो अभी तक उसके भी फंड्स हमारे रहते हैं। तो इंशाल्लाह अब हम बुरे टाइम से निकल गए हैं बारिशों वाले, अब ये है कि इन्हीं चीज़ों पे हमारा फोकस है और इनमें अच्छी स्कीम्स हमारे ज़िले हेडक्वार्टर। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार ज़िले हेडक्वार्टर वारे शहर नौशहरो फिरोज़ में 3 महीननि खां बीठल गंदे पाणीअ नेकाल लाइ जोगा बंदोबस्तु करे पाणी नेकाल करायो वञे त जी ज़िले जा 1.25 लख खां वधीक रहवासी सुख जो साहु खणी सघनि। गॾोगॾु लापरवाही कंदड़ म्यूनसिपल ऐं पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ पिणु फौरी कार्रवाई कई वञे। कैमरामैन राजा हुसैन सां गॾु काज़ी ज़ुल्फ़कार KTN न्यूज़ नौशहरो फिरोज़।